नाज़रीन, गर्मी की सौगात मेवन जो बादशाह अंब हिन वक्त पची मार्केट में पहुंची वियो है। मुख्तलिफ़ हंधन ते वो हिन वक्त अञा अंबड़ियूं आहिनि उहो कचो आहे, किथे किथे पची बिल्कुलु मार्केट में पहुंची वियो आहे। ज़िले सांगड़ में अंबनि जो जेको कारोबार आहे ऐं जेको मेवो थिए थो उहो वॾी तादाद में थिए थो। हितां खां मुख्तलिफ़ ज़िलनि ॿियनि हितां खां जेको आहे सो माल सप्लाई कयो वेंदो आहे। असां हिन वक़्तु झोल भरिसां हिकु बाग़ में मौजूदु आहियूं ऐं हिते अंब तयारु आहिनि ऐं हिते जेके बाग़ाई आहिनि ऐं जेके ॿिया हिते जा रहवासी आहिनि, असां हुन खां मालूमात वठंदासीं त उहे हिन अंब जे हवाले सां पाण खे छा था ॿुधाइनि। हिकिड़ो बाग़ जेके शुरू खां जेॾीमहिल ॿूर लॻंदा आहिनि उन महिल हिन खे भाण बि ॾींदा आहियूं, गुॾ बि कढंदा आहियूं, सफ़ाई सुथरे बिल्कुलु स्प्रे वग़ैरह कंदा आहियूं। जेॾीमहिल अंबड़ी तयारु थींदी आहे हुन खां पोइ ॾिसूं था त हाणे हीअ तयारु थी वई आहे, पोइ हिन खे खणी वेंदा आहियूं मार्केट में। पोइ हाणे असांजो नसीबु आहे, जिते खपे थो कीअं खपे थो। वैरायटियूं असां वटि हिकिड़ियूं आगाटियूं आहिनि, हिकिड़ियूं पचाटियूं आहिनि। पोइ वैरायटी जे हिसाब सां असां पटाई कंदा आहियूं हिनजी। जंहिं शुरू में जीअं लंगड़ो ईंदो आहे या सरोली ईंदी आहे, हुन खां बाद में जेको आहे सिंधड़ी शुरू थी वेंदी आहे। हुन खां पोइ वग़ैरह माना लीलम थियो या सोनारी वाङण पाली वग़ैरह इहे शयूं जेके आहिनि असां वटि दुसेरी वग़ैरह इहे बाद में जीअं जीअं हिननि जो पीरियड हलंदो आहे उन हिसाब सां ई असां हिन खे पाणी हिन खे अंब खे जॾहिं रस जो तयारु थींदो आहे त हिन खे पाणी लाज़मी खपे। हुन खां पोइ जेको आहे हीअ विच में जेकी ॿ टे झकूं आहियूं जंहिं अंबड़ी में ताक़त हुई उहा बी वई, जेका कमज़ोरी उहा माना लोॾे सां ई छणी वई तरीक़े खां ई चढ़ंदा आहियूं बूटनि ते ऐं बूटा चढ़ी पटाई कंदा आहियूं। जिते हथनि खां रसंदा आहियूं उते हथनि खां पटाई कंदा आहियूं। बाक़ी फ़िलहाल हीअ अंगूरनि खां पटाई कंदा आहियूं। हीअ जाली ठहियलु आहे अंगूरनि में। पसकरदाई जा बि माण्हू ईंदा रहंदा आहिनि, ॿाहिरि जा बि ईंदा आहिनि मतिलबु वठण लाइ। ऐं उन खां अलावा हिन खे मार्केट में बि मोकिलियो वेंदो आहे। ऐं हीअ अंब ईअं सम्झो मतिलबु हिन मौसम में बादशाही खाधो आहे। हिनखे तक़रीबन तयारु 57-58 में थींदी आहे, 2 रुपया प्रॉफिट रखंदा। बसि हिते खां जेके पंहिंजा सांगड़ ज़िले जा माण्हू आहिनि इहे खणी वेंदा आहिनि। केरु कराची ॾींदो आहे, केरु पंजाब ॾींदो आहे, केरु मीरपुर ॾींदो आहे। जो हिन जो चवणु आहे त पाणी जी शार्टेज जे करे जेको बाग़ जी उपताव आहे हिन भेरे तमामु घटि थी आहे ऐं इहो जे मसइलो रहियो त आईंदा जेको आहे सो बाग़ जेको आहे उहो पंहिंजो फ़सुलु या ही मेवो न झले सघंदो, जंहिंसां जेके आबादकार आहिनि या जेके हिन बाग़ ते जेको गुज़र सफ़र कंदा आहिनि उन्हनि जी ज़िंदगी तमामु घणी जेको आहे सो मफ़लूज थी वेंदी। कैमरामैन गुलाम रसूल ख़ासकेली ऐं ख़ान मुंतकिरियो सां गॾु नवीद गुल ख़ासकेली, सिंध TV न्यूज़।